नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरुनि सिलसिलो जारी है। इन वक्त के दादू मां खबर ईंदा दादू में 15 ॾींहं अॻु पसंद जो प्रणु कंदड़ अमीना जो माइटनि जे घर मां फाओ खाधल लाश मिलण वारे मामले में कुछ अहम शयूं साम्हूं आयूं आहिनि। अमीना जी मां हवा ऐं पीउ पांदी चवण आहे त अमीना कॉल रिकॉर्डिंग ॿुधी आहे, आवाज़ नथो लॻे, थी सघे थो आवाज़ अमीना जो हुजे पर इन जी अणधुरी जांच थियण घुर्जे। इन्हनि चयो त इरफान कोसो अमीना सां शादी करे केस घर वठी वियो त इरफान जी पहिरीं ज़ाल फरज़ाना अमीना खे मारकुट कई। इरफान ऐं संदसि भाउ आसिफ अली ॿिनि भेनरुनि सां ॾे वठ जी शादी थियल आहे। हिननि ॿुधायो त इरफान पारां अमीना सां शादी करण ते ॿई भेनरूं घर छॾे माइटनि ॾांहुं वयूं पिए त आसिफ मंज़ूर ऐं ॿियनि अमीना खे तशदुद करे घरां कढियो। हिननि चयो त असां धीउ खे क़त्ल नाहे कयो, अमीना जी फाओ खाइण जा ज़िम्मेवार संदसि मुड़ुस ऐं ॾेर आहिनि। गैर जानिबदार जांच थियण घुर्जे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।